एहतजाज कर रही है। जे लाइ ॻाल्हायूं छो, गॾु थियूं या घार रहण जे लाइ सिंधी गॾु थियूं, ज़रूरत न ॻाल्हाइण जी। जाते बीठा आहियूं जे भरिसां बंसरो सेक्टर आहे, जॾहिं बंसरो सेक्टर मोहब्बत सिंध रैली ते फायरिंग करे असांजी भेण ग़ज़ाला खे शहीद कयो। अॼु उहे लूला लंगड़ा चरिया कनकटा सरफटा केटू गोली भलाए छा छा नाला अथनि माधुरी, उहे सभु जेल में बुहारो था ॾियनि। तव्हां सिंधी अॼु बि मुछ वटे ते बीठा। कराची सिंध का टूट अंगूर हिस्सा है और कोई माई कलान कराची को सिंध से अलग नहीं कर सकता। जो सिंध को तोड़ेगा वो खुद टूटेगा। जाली डोमिसाइल स्कैंडल खिलाफ सिंध सरापा एहतजाज। कराची में सिंध सेक्रेटरीट ॿाहिरां हज़ारे माण्हुनि जो मुज़ाहिरे में सियासी समाजी ऐं कॉमर्स तंज़ीमुनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी ऐं सियासी समाजी अॻवाननि में मुज़ाहिरीन सूबाई असेंबली खां पैदल मार्च कंदे सिंध सेक्रेटरीट कबूतर चौक वटि पहुची निटण उस में धरणो हयो। मुज़ाहिरीन तरफ़ां ॿियनि सूबनि जे शहरनि खे जारी कयल डोमिसाइल रद्द करे ज़िम्मेवार अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो, जंहिं दौरान एहतजाजी धरणे ते पुलिस जी लाठी चार्ज वाटर कैनन ऐं शीलिंग करे सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी समेत सवें कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़े जो वॾे वज़ीर सिंध नोटिस वरितो, जंहिं बाद गिरफ़्तार कयल 52 ॼणनि खे आज़ादु कयो वियो। धारियुनि जा जाली डोमिसाइल ठाहिण खिलाफ़ कराची में एहतजाज कंदड़नि जी गिरफ़्तारियुनि जो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो। वॾे वज़ीर मुज़ाहिरीन जी गिरफ़्तारी ते कावड़ जो इज़हार कंदे कराची जे एडिशनल IG खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त पुरअमन एहतजाज करणु शहरनि जो हक़ आहे। गिरफ़्तार कयल माण्हू आज़ादु